नासरीन इलाकाई खबरों शामिल कंदा हलूं। भानसदाबाद में गोठ खैर मोहम्मद जमाली वासी जमाली बिरादरी के माण्हुनि पारां हुसैन जमाली, मुश्ताक जमाली, करीम बख्श जमाली, धनी बख्श जमाली, अकबर जमाली ऐं ॿियनि जी अॻवाणी में मक़तूल नौजवान अली बख्श जमाली के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ जमाली कॉलोनी का एहतजाजी रैली कढ़ी प्रेस क्लब भानसदाबाद अॻियां धरणो हयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाहींदे चयो त 7 अक्टूबर ते गाजी शाह में मक़तूल अली बख्श जमाली के बासरन बेदर्दी सां क़त्ल कयो, जेको अमल सख्त मुज़म्मत जोगो आहे। असांजो नौजवान अली बख्श जमाली क़त्ल थियो ऐं उन जे क़त्ल केस मां पुलिस मुख्य जवाबदारनि जा नाला कढी छॾिया आहिनि, जेका असां सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, DG रेंजर्स सिंध ऐं IG सिंध पुलिस के अपील कई त मामले जी अणधुरी इंक्वायरी कराए क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि के गिरफ़्तार करे नौजवान अली बख्श जमाली जे खून सां इंसाफ़ कयो वञे। उस्मान शाह हुडी भट्ट सां खांगी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां मंशियात जे ख़ात्मे ऐं तालीमी इदारनि में ॿारनि मथां तशद्दुद ख़िलाफ़ टंडो आदम रोड खां रैली कढी वई। रैली में स्कूली शागिर्दनि, उस्तादनि, सियासी समाजी अॻवाननि जी वॾे अंग में शिरकत। रैली जी अॻवाणी प्रिंसिपल सलेमान सीहड़ो पारां कई वई। SSP खैरपुर मीर रोहल ख़ान खोसो जे हुकुम ते अमल कंदे सोभोदेरो पुलिस पारां रानीपुर भट सां कार्रवाई करे मंशियात फरोश मोहम्मद नवाज़ उर्फ जानी मेमण, ज़ाहिद मेमण, अमीर अली मल्हा, मेराज अली लक, रज़ा भागत, साजिद हीज़पाणी ऐं असलम मीरासी के चर्स ऐं नशे आवर सोपारनि समेत समाजी बुराइनि में मुलविस जवाबदारनि के गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो आहे। टंडो आदम में IBA टेस्ट पास कंदड़ मेल फीमेल 241 उम्मीदवारनि में फ़ेज़ 2 मरहले में पोस्टिंग PhD आर्डर विरहाइण जी तक़रीब, तालीम जे ऑफिसरनि, उस्तादनि जी शिरकत। पोस्टिंग आर्डर वठंदड़ उम्मीदवारनि में ख़ुशी जी लहर। टंडो आदम में IBA टेस्ट पास कंदड़ मेल फीमेल 241 उम्मीदवारनि में पोस्टिंग आर्डर विरहाइण जी तक़रीब शाह अब्दुल लतीफ़ लाइब्रेरी हॉल में थी गुज़री, जंहिंमें तालीम जे ऑफिसरनि मुख्तियार अली उमराणी, लियाकत चांडियो, पेटे अलिफ अॻवाण, लखा रिनो ख़ासकेली, ग़ुलाम रसूल बिजोरो, मोहम्मद रफ़ीक बिजोरो, अली मोहम्मद भाणो, अली अकबर बिरहमानी, अब्दुल खालिक खोसो, दिलदार ख़ान गोरी, ग़ुलाम कादिर खोसो समेत उस्तादनि तक़रीब में शिरकत कई। उन मौके ते तक़रीब के ख़िताब कंदे तालीम जे ऑफिसरनि उस्तादनि चयो त असां सभु उस्ताद तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां खे मुबारकबाद पेश कयूं था। तव्हां पंहिंजे ॿारनि खे बहितर तालीम ॾेई पंहिंजे शहर, स्कूल ऐं उस्ताद जो नालो रोशन कंदा। ज़िले नौशर फ़िरोज़ जे बोर्ड मुतासरीन जे लाइ आयल टेंट, राशन ऐं ॿियो सामान मनपसंद माण्हुनि खे ॾियण ऐं केतिरनि ई ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल न थियण करे DC नौशर फ़िरोज़ ख़िलाफ़ यूथ एक्शन कमेटी जे कारकुननि हमज़ अली चांडियो, सुहेल घांगरो, ख़ादिम मेतलो, नजीब मंगरियो, वज़ीर अली, वहीद घांगरो ऐं ॿियनि टाउन कमेटी खां रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त DC नौशर फ़िरोज़ ताशफ़ीन आलिम ज़िले जे बरसात मुतासरीन जे लाइ आयल टेंट, राशन ऐं ॿियो सामान वॾेरनि खे ॾेई रहियो आहे। मुतासरीन जी का बि मदद नाहे थी सघी। ज़िले जे केतिरनि ई ॻोठनि में बरसाती पाणी बीठल आहे। 2 करोड़ खां मथे मच्छरमार स्प्रे जो ख़र्च ॼाणायो वियो आहे, जॾहिं त हक़ीक़त उन जे उबतड़ आहे। हुननि चयो त DC नौशर फ़िरोज़ बेइंतहा करप्शन कई आहे। हुननि जांच कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो त DC नौशर फ़िरोज़ ख़िलाफ़ जांच करे मुतासरीन जी मदद करे बरसाती पाणी ॻोठनि मां नेकाल करायो वञे। सिजावल में नेशनल प्रेस क्लब ऐं सिविल सोसाइटी पारां पाक फ़ौज जी हिमायत में शानदार रैली कढी वई। रैली मामूलालू चौक खां पब्लिक पार्क ताईं प्रेस क्लब सिजावल जे सदर हाफ़िज़ सईदुल्ला मेमण जी क़ियादत में कढी वई। पाक फ़ौज जी हिमायत में कढियल रैली में सवे शहरनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत करे पाक फ़ौज जे हक़ में ज़ोरदार नारेबाज़ी कई। खोड़ा में पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान सैयद जावेद शाह जीलानी चयो आहे त आम चूंडूं 2023 में थींदियूं। जेकॾहिं अवाम ॿीहर इमरान ख़ान खे मुल्क जो वज़ीर आज़म बणाए थो त असांखे अवाम जो फ़ैसिलो क़बूल हूंदो। सिंध खे फ़तेह करण जा ख़्वाब ॾिसंदड़ इमरान ख़ान खे ख़बर आहे त सिंध महिमान नवाज़ आहे। इमरान सिंध आयो त उन जो इस्तक़बाल कंदासीं। इमरान ख़ान मुल्क लाइ फितनो ऐं फ़साद आहे।
पिकनिक मार्च ड्रामो पंजाब खां शुरू थी आख़िरी क़िस्त में हलंदे पंजाब में ई ख़त्म थियण वारो आहे। अहिड़ो इज़हार हुन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन वधीक चयो त इमरान ख़ान सियासी माण्हू नाहे। फितना ख़ान मुल्क में शहीद भुट्टो जे ॾिनल न्यूक्लियर प्रोग्राम खे आलमी सतह ते गैर महफ़ूज़ हुजण जी साज़िश करे पियो।